अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, मुल्क में तवानाई जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो आहे। हुकूमत तवानाई जी बजट लाइ मुख़्तलिफ़ क़दम खणी रही आहे। उन सिलसिले में बाज़ारूं वक़्त खां अॻु बंदि करणु, हफ़्तेवार मोकल वधाइण ऐं सरकारी मुलाज़मनि खे घर मां वेही कमु करण जी हिदायतुनि समेत ॿिया क़दम शामिल आहिनि। उन खां अलावा डिघी लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण अज़ाब बणाए छॾियो आहे। उन हवाले सां असां अॼु हेस्को जे ज़िम्मेवारनि तोड़े वापारियुनि सां ॻाल्हाईंदासीं त हू आवाम जे इन अहम मसइले खे कीअं था ॾिसनि। नाज़रीन, असां सां इन अहम मसइले ते ॻाल्हाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे हेस्को चीफ जो PRO सादिक कुबर साहब ऐं अंजुमन ताजरान कासमाबाद जो सदर महबूब अबड़ो साहब। जॾहिं त टेलीफोन लाइन ते असां सां गॾु मौजूदु आहे अंजुमन ताजरान हैदराबाद डिवीज़न जो सदर सलाहुद्दीन गौरी साहब। नाज़रीन, सभ खां पहिरियां असां हलूं था हेस्को चीफ जे PRO सादिक कुबर साहब ॾांहुं। अस्सलाम वालेकुम सादिक कुबर साहब। वालेकुम अस्सलाम। सादिक कुबर साहब, तवानाई जे बहरान बाबति अव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि ऐं इहो बि ॿुधाईंदा त वापारी तंज़ीमुनि हुकूमत जी वक़्त खां अॻु बाज़ारूं बंदि करण ते केतिरो अमल कयो आहे? सभ खां पहिरियां त शुक्रिया अदा कंदुसि SS वेब चैनल जो, जिन असांखे मौक़ो ॾिनो त असां हेस्को जो मौक़िफ़ अव्हांजे ज़रिए मौजूदु सार्फ़िन ताईं पहुचायूं। अव्हां बहितरीनु सवाल कयो आहे त तवानाई जी खोट सबबि जेके सूबाई हुकूमतुनि अहकामात जारी कया आहिनि त कारोबारी मराकज़ राति 9 बजे ताईं बंदि थियनि, त इहा हिकिड़ी तवानाई बचत जी हिकिड़ी पॉलिसी आई आहे। उन सिलसिले में असांजी हेस्को मैनेजमेंट जेको आहे उहा कमिश्नर हैदराबाद, DC हैदराबाद ऐं अंजुमन ताजरान जा जेके वफ़ूद आहिनि उन जा जेके फोरम आहिनि, हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स, हैदराबाद स्मार्ट ट्रेडर्स ऐं कासमाबाद बिज़नेस फोरम वारनि सां, ताजरनि सां असांजूं मीटिंगूं थियूं आहिनि ऐं मुतफ़िक़ा तौरु इहो तय कयो वियो आहे त शाम जो 6:45 बजे खां राति 9:30 बजे ताईं उन्हनि खे मुसलसल बिजली जी फ़राहमी मिलंदी। अहिड़ा 11 kV जा 39 असां फीडर आंदा आहिनि जिन ते असां इहा बिजली फ़राहम कयूं पिया। ऐं ॿियो त हिन वक़्तु जेका हेस्को खे बिजलीअ जी ज़रूरत आहे उहा आहे 1150 मेगावाट ऐं असांखे हिन वक़्तु बिजली मिले थी 650 मेगावाट। 500 मेगावाट जी खोट आहे। 500 मेगावाट जी खोट खे मुंहुं ॾियण जे लाइ लोड मैनेजमेंट जो दौरानियो 1 खां 2 कलाक वधी वियो आहे ऐं जिते वधीक लासिस वारा एरिया आहिनि, फीडर आहिनि, उते असां 10 खां 12 कलाक बिजली जी बंदिश कयूं पिया। सादिक कुबर साहब, सख़्त गर्मियूं आहिनि ऐं इन्हनि गर्मियुनि में अक्सर हंधनि ते ट्रांसफार्मर धमाकनि सां सड़ी था वञनि, किथे फेज़ बंदि थी था वञनि त किथे माण्हुनि जूं दाहूं आहिनि ऐं अक्सर हंधनि ते एहतिजाज बि थियनि था। हेस्को इंतज़ामिया इन मसइले खे मुस्तक़िल तौरु हल करण लाइ छो नथी क़दम खणे? जी, इन सिलसिले में आउं अर्ज़ु कंदो हलां त हेस्को इंतज़ामिया जी जेका रीजन आहे पूरी उहा 13 ज़िलनि ते मुहित आहे ऐं असांजा 11,91,000 सार्फ़िन आहिनि ऐं असांजा जेके ऑपरेशन सब डिविज़न्स ऐं डिविज़न्स ऐं सर्किल जा ऑफिसर्स आहिनि, तकनीकी अमलो आहे, उहो ॾींहुं राति बिजली चोरनि जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ो वॾो जिहाद कयूं पिया। उन्हनि सां असांजी जंग जारी आहे ऐं असांजो जेको सिस्टम आहे, जेको डिस्ट्रीब्यूशन सिस्टम आहे, जंहिंमें असांजा डिस्ट्रीब्यूशन ट्रांसफार्मर आहिनि 25 kV, 50 kV, 100 kV, 200 kV जा, उहे डैमेज थियनि था बिजली चोरनि जे करे। जेके लीगल कंज्यूमर आहिनि, जेके गुड पे मास्टर कंज्यूमर आहिनि, उहे कॾहिं बि एहतिजाज ते न ईंदा आहिनि। जिते बि एहतिजाज थिया आहिनि उन्हनि माण्हुनि इहे एहतिजाज कया आहिनि जेके बिजली चोर आहिनि या बाक़ीदार आहिनि। त असां अव्हांजे चैनल जे तवसुत सां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त बाबा बिजली क़ानूनी तरीक़े सां ॿारनि ऐं ॿिए नंबर ते पंहिंजे ज़िमे जेके बिजलीअ जा बिल अथनि उहे वक़्त सिर जमा कंदा त हीउ कमर्शियल इदारो आहे। कमर्शियल इदारो हमेशह जेको बि हूंदो आहे उहो प्रॉफिट ऐं लॉस ते हलंदो आहे। असां डिस्ट्रीब्यूशन कंपनी आहियूं, असां बिजली ठाहियूं कोन था, असां बिजली वठी करे ऐं असां हिते पंहिंजे सार्फ़िन में डिस्ट्रीब्यूट कयूं था। जॾहिं डिस्ट्रीब्यूट कयूं था त उहा असांखां पुछाणो थिए थो त बाबा तव्हां महीने में 5.5 अरब रुपए जी बिजली इस्तेमालु कराई, हाणे 5.5 अरब रुपया उन माण्हू खां वठो। त जॾहिं असां रिकवरी कयूं था त उहा रिकवरी असांजी 85% ते वञे थी
ऐं उन महीने में असांखे 50 खां 60 करोड़ रुपए जो लॉस थिए थो। ऐं इन्हनि माण्हुनि सां जेके बिजली चोर माफ़िया आहिनि इहे सम्झो त मुल्क दुश्मन बि आहिनि ऐं उन्हनि गुड पे मास्टर कंज्यूमर्स जा बि दुश्मन आहिनि जेके उन्हनि खे तकलीफ़ूं ॾियनि था। असांजो ट्रांसफार्मर सड़े थो, ट्रांसफार्मर लखे रुपयनि जा आहिनि, 10-10 लख रुपए जो ट्रांसफार्मर आहे। जेकॾहिं उहो सड़ी वेंदो त हिकु पासे उन सामान जो नुक़सानु, पैसनि जो लॉस थियो, ॿिए नंबर असांजो रेवेन्यू कोन ईंदो, बिजली बंदि थी वई, माण्हू परेशान थी विया, उहो रेवेन्यू असांजो लॉस थी वियो। ऐं ॿिए नंबर ते आउं अर्ज़ु कंदो हलां त असां हर वक़्तु पुलिस इंतिज़ामिया खे ऑन बोर्ड रखियो आहे, सिर्फ़ु इन जे लाइ त इन्हनि माण्हुनि खे असां कैफ़र किरदार ते पहुचायूं ऐं बिजली चोरी जो ख़ात्मो कयूं। नाज़रीन, असां वापारी अॻवान महबूब अबड़ो साहब सां बि इन ई हवाले सां ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम महबूब अबड़ो साहब। वालेकुम सलाम। महबूब अबड़ो साहब, अव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो ऐं छा अव्हां हेस्को इंतिज़ामिया जे खयल क़दमनि मां मुतमिन आहियो? जीअं त हेस्को पंहिंजे हिसाब सां जेके पॉज़िटिव शयूं जूं आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि रखियूं आहिनि। सादिक साहब पुराणो माण्हू आहे हैदराबाद जो, ऐं हेस्को सां तालुक़ु अथसि, तमामु सुठो रिस्पॉन्स ॾींदो आहे, कोऑपरेशन कंदो आहे पब्लिक जे हवाले इशूज़ ते, मैटर्स ते। पर आउं जनरली ॻाल्हि कंदुसि त माण्हू हींअर सॼे पाकिस्तान में जेकॾहिं को इशू वॾो आहे, बर्निंग इशू आहे, त उहो हेस्को जो ई आहे। उनमें बेसिक प्रॉब्लम हीअ आहे त जेको 4 रुपया यूनिट बिजली जो हुजणु खपे, 6 रुपया यूनिट बिजली जो हुजणु खपे, उहो वञी रेज़िडेंशियल जेको आहे वञी पहुतो आहे 28 रुपया यूनिट, ऐं कमर्शियल जेको आहे उहो 37 रुपया यूनिट वञी पहुतो आहे। अञा ॿुधूं पिया त ईंदड़ पहिरीं तारीख़ सुभाणे न परीं खां 7 रुपया 8 रुपया रेज़िडेंशियल ऐं 10-15 रुपया कमर्शियल वधे पियो। जेकॾहिं तव्हां अंदाज़ो कयो त उहो जेकॾहिं 35-40 रुपया रेज़िडेंशियल पर यूनिट पवे ऐं 1000 रुपया 1000 हिकिड़ो कंहिं हले त 40-50 हज़ार रुपया को अफोर्ड न करे सघंदो। त बेसिकली आउं चवां पियो त पाकिस्तान जी गवर्नमेंट खे, वज़ीरिज़म खे ऐं फेडरल जेके इदारा वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे पहिरीं हेस्को जे रेट्स खे गॾु करिणो पवंदो त जीअं हर माण्हू अफोर्डिंग थिए। जेसिताईं अफोर्डिंग न हूंदो त पोइ हर माण्हू चोर थियणु पसंदि कंदो। हींअर चोर उहे आहिनि जेके अफोर्डिंग नथा करे सघनि, कचियूं आबादियूं आहिनि जिथे माण्हू मज़दूरी था कनि, नथा बिल भरे सघनि। पर असां जेकॾहिं बिजली जा बिल सस्ता हूंदा त हर माण्हू अफोर्ड कंदो त चोरी ख़तमु थींदी। ॿी वॾे में वॾी ॻाल्हि त हेस्को जे इदारे जा जेके माण्हू आहिनि उहे ख़ुदि हुन में मुलवस आहिनि चोरी में, ऐं उहे हिन हेस्को जे हिन जेको बहितरी ॾांहुं सिस्टम वञे पियो उन में रुकावट आयल आहिनि, उन में रुकावट आहिनि बिल्कुलु। तव्हां ॾिसो मथां खां ऑर्डर्स आया बाबा जेको आहे किस्तुनि में तव्हां ॾियो जेको आहे मीटर पब्लिक खे, न मिलिया माण्हुनि खे, सवाइ 2-4 फ़ोटू कढाए फ़ोटो सेशन थिया, पब्लिक खे न मिलिया। माण्हू वठनि पिया असांखे मीटर ॾियो, 6-6 महीना साल माण्हुनि खे मीटर नथो मिले। महीने खां नसीम शॉपिंग मॉल जो ट्रांसफार्मर सड़ियो पियो आहे, ठहे कोन पियो। जिथे तव्हां वञो माना अॻे हूंदी 4 कलाक 6 कलाक लोड शेडिंग, हींअर 12 कलाक लोड शेडिंग थी वई आहे। माण्हुनि जो जीअण हराम थी वियो आहे। त इन्हनि शयुनि खे बहितर करण जे लाइ ऐं सम्झा थो ताज़ो काफ़ी सॼे हैदराबाद में खुलियूं कचहरियूं करणु खपनि। जेके नाजाइज़ डिडक्शन बिल लॻल आहिनि माण्हुनि ते उनजा दुरुस्त करे, उनखे करेक्शन करे, जेको आहे उन जेके नाजाइज़ियूं ख़तमु करे प्रॉपर चैनल में अचणु खपे। जीअं चोरी बंदि थी वेंदी ऐं हेस्को खे बि जेको आहे बहितरी थींदी, हेस्को जी फंडिंग थींदी, हेस्को जी जेको आहे फिनेंशियल जेको आहे उहा इनकम जनरेट थींदी। पर उन शइ तरफ़ मेन जेका रुकावट आहे उहो ख़ुदि हेस्को जा माण्हू आहिनि जेके नथा चाहिनि। उन करे मुंहिंजी मेन गुज़ारिश आहे, ॿियो ट्रांसफार्मर सड़ी था वञनि त उनखे रिपेयर करण लाइ केरु तयारु कोन्हे, रिपेयर नथो थिए। हींअर बि 200 खां वधीक ट्रांसफार्मर आहिनि, कासवाबाद में ट्रांसफार्मर लॻाई कोन्हनि। त आउं चवां थो जेकॾहिं तव्हां गली गली में लॻायो, रियाज़ पठान साहिब हींअर खुली कचहरी कई, माण्हुनि खे रिलीफ ॾिनो। पर आउं चवां थो जेकॾहिं तव्हां किथे चोरनि जे ख़िलाफ़ु तव्हां कार्रवाई कयो था त उन में 11,000 जी तार कटे था छॾियो। माना उनमें जेके चोर न आहिनि उन्हनि खे बि सज़ा अची थी वञे। माना अछो कारो सभु चोर थी था वञनि। इहो हेस्को जी ज़्यादती आहे, नाइंसाफ़ी आहे। ऐं सादिक साहिब खे गुज़ारिश कंदुसि त इन पॉलिसी, हेस्को जी पॉलिसी खे चेंज कयो ताकी जेको आहे चोर खे सज़ा ॾियो, केरु बि उनखे ओके न बचाए सघंदो। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बिल पे थो, 1,000 रुपया 1,00,000 रुपया बिल पेड कनि था, उनखे बि तव्हां सज़ा ॾेई छॾियो ताकी चोर सां तव्हां विड़ी नथा सघो। तव्हां उनखे शरीफ़ माण्हू खे बि जेको उनजी बि लाइन कटे था छॾियो। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। उन करे असीं चाहींदासीं त इन्हनि सभु जेके नाइंसाफ़ियूं आहिनि जिथे किथे
उन ते पब्लिक खे रिलीफ मिलण जे लाइ हर सॼे हैदराबाद में हर जॻह ते तालके में 2-2 4-4 जेको आहे खुलियूं कचहरियूं थियनि ऐं आवाम खे रिलीफ मिलणु खपे, तॾहिं वञी को रिलीफ मिलंदो। आवाम जो कोऑपरेशन, वापारी जो कोऑपरेशन। हींअर तव्हां सभिनी चयो 9 बजे दुकान बंदि कयो, बाबा सॼो ॾींहुं लाइट कोन्हे, राति जो दुकान बंदि, कारोबार थींदो कीअं? इहा शइ साॻी असां रखीसीं कोरोना में हुननि जो कारोबार बंदि कयो, असांजो मुल्क मैशत तबाह थी वेंदी। उहा अॼु ॾिसो मैशत तबाही तरफ़ पहुती आहे। हीअ वरी साॻी हुन पॉइंट ते पिया वञनि त कारोबार बंदि कयो, ॾींहं जो लाइट कोन्हे, कारोबार कोन्हे, राति जो वरी कारोबार बंदि कयो त सॼो मुल्क जेको आहे देवालो निकिरी वेंदो। उनखे ख़ुदा जे वास्ते मुल्क खे बचायो, आवाम खे बचायो, इदारनि खे बचायो त ताकी सभिनि जो भलो थिए। महिरबानी। साईं महबूब साहब जूं तजवीज़ूं ॾाढियूं बहितरीनु आहिनि ऐं इंशाअल्लाह उन्हनि ते असां अमल कंदासीं। असांजूं खुलियूं कचहरियूं त हलनि पियूं ऐं असांजो चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर नूर अहमद सुमरो साहिबु हर महीने फेसबुक ऑनलाइन ते खुली कचहरी कंदा आहिनि। उन खां अलावा असांजा जेके सुपरिटेंडिंग इंजीनियर्स आहिनि उहे बि हर महीने खुली कचहरी कंदा आहिनि। पर जीअं महबूब साईं जेके तजवीज़ूं ॾिनियूं त भई आवाम में अचो, लाज़मन असां ईंदासीं ऐं असांजो सुबुह शाम आवाम सां ई वास्तो आहे। असां यूटिलिटी सर्विस प्रोवाइड था कयूं, बिजली जी सर्विस था ॾियूं ऐं अव्हां जूं सुठियूं तजवीज़ूं आहिनि। इंशाअल्लाह जल्दी अव्हां जे ताउन सां असां इन इलाइक़नि में खुलियूं कचहरियूं क़ाइमु कंदासीं ऐं बाक़ीदारनि खां रिकवरी बि थींदी, बिजली चोरनि जो बि ख़ात्मो थींदो ऐं जिते जिते ट्रांसफार्मरनि जी ज़रूरत आहे उते असां ट्रांसफार्मर बि ॾींदासीं ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजो सिस्टम बि सिक्योर कंदासीं। ऐं हमेशह इहो रहियो आहे त इदारा हमेशह स्टेक होल्डर्स सां गॾिजी हलंदा आहिनि। त असांखे उमेदु आहे त साईं यार असां सां मुकमल ताउन कंदा, जीअं अॻु में कंदा आया आहिनि। त बहितरीनु जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम हलंदो ऐं बिजली जी बहितरीनु सर्विस बि असां ॾेई सघंदासीं। नाज़रीन, असां इन हवाले सां ॻाल्हायूं था अंजुमन ताजरान सिंध जे सदर सलाहुद्दीन गौरी साहब सां। अस्सलाम वालेकुम सलाहुद्दीन गौरी साहब। जी 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 सलाहुद्दीन गौरी साहब, सिंध में तवानाई का बहरान आपके सामने है, हुकूमती इक़दामात से भी आप वाकिफ़ हैं, आपका क्या कहना है इस सारी सूरत हाल पर? देखिए, मेरी बात असल ये है कि जब ये बहरान शुरू हुआ तो इन्होंने ताजिर बिरादरियों के साथ एक मुआहदा किया जिसमें डिप्टी कमिश्नर और DIG साहब भी थे, AC साहब भी थे। इन्होंने ये कहा कि शहर को हम 9 बजे बंद कर दें और हम 2 घंटे लाइट देंगे आपको, मतलब बंद करेंगे। उसके बाद 2 घंटे लाइट आती है, पूरा दिन लाइट बंद होती है। अभी हमारा एक पॉली2 फिगर है जो सुबह से एक्सेस आ रहा है और एक्सेस नहीं आ रहा है। हमने कंप्लेन भी कर दी है, कोई इशू नहीं है। कासमाबाद के अंदर एक जगह नसीम सेंटर के इधर पूरा है, ट्रांसफार्मर ही नहीं है। हाली रोड पे लाइट नहीं है, हीराबाद में लाइट नहीं है, कपड़ा मार्केट में लाइट नहीं है। पूरा शहर का हम पर इतना प्रेशर है कि आप 8 बजे 9 बजे बाजार बंद करवा रहे हैं तो लाइट तो दिलवाएं। हमारे पास कोई जवाब नहीं होता उनको देने को। फिर हम डिवीजन को लीड करते हैं। हमारे चेयरमैन गुलाम असगर पंवर साहब, मैं खुद सदर हूँ हैदराबाद डिवीजन का, अली रजा राय हमारे मरकजी रहनुमा है। हमारी पूरी कोशिश होती है कि लोगों को लाइट दिलाएं, लेकिन कोई सुनवाई नहीं होती। लेकिन 9 बजे बाजार बंद करवाने के लिए हुकूमत अपने डंडा उठाती है, बाजार बंद करवा देती है। बस ये ताजिरों को तबाही की तरफ ले गए। वजीर आजम साहब ने वादा किया कि शहर में पूरे पाकिस्तान में लाइट जो थी वो खत्म हो गई है, इंशाअल्लाह ताला अब लाइट नहीं जाएगी। उनके बयान के बाद से इतनी लाइट जाने लगी हम सोच भी नहीं सकते। जी सलाहुद्दीन गौरी साहब, वक्त देने पर आपका शुक्रिया। असां हलंदासीं सादिक कुबर साहब ॾांहुं। सादिक कुबर साहब, आम माण्हुनि जे त बाक़ेदार ॼाणाए बिजली काटी वञे थी, हेस्को इंतज़ामिया कहिड़नि बाक़ेदार सरकारी इदारनि जी बिजली काटी आहे? जी, आउं अर्ज़ु कंदो हलां त हेस्को इंतज़ामिया पूरी रीजन में बाक़ीदारनि जे ख़िलाफ़ रोज़ाना जी बुनियाद ते कार्रवाई करे पई ऐं जेके माण्हू बिजली इस्तेमालु कनि था उन्हनि ते फ़र्ज़ु आहे त उहे बिजली जूं बक़ाया जमो कराइनि। रही ॻाल्हि त सरकारी जेके इदारा आहिनि उन्हनि ते असांजूं जेके बक़ाया जात आहिनि त सिंध गवर्नमेंट जो एनर्जी डिपार्टमेंट आहे ऐं उहे हर महीने असांखां उहो बिल वठंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जी पेमेंट जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। पर हिन वक़्तु 2019 खां अप्रैल 2019 खां मई 2022 ताईं सिंध गवर्नमेंट जे 15,900 कनेक्शन ते असांजा 12 अरब 79 करोड़ रुपए जा बक़ाया जात आहिनि
ऐं उन जे लाइ असांजो मीटिंग्स बि थियूं आहिनि ऐं उन्हनि यकीन दहानी बि कराई आहे त असां जल्द बक़ायाऊं अदा कंदासीं। सादिक कुबर साहब ऐं महबूब अबड़ो साहब SS न्यूज़ वेब चैनल खे वक़्तु ॾियण ते अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, अव्हां प्रोग्राम ॾिठो, पंहिंजी क़ीमती राय खां आगाह ज़रूर कजो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान आयशा सजाद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।